कुबो सईद खान में वधंदड़ महांगाई खिलाफ पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि रजब कोसो मोहम्मद ईसा मक्सी जी अॻवानी में महांगाई खिलाफ शहीद बेनज़ीर भुट्टो चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते कारकुननि चयो त वफ़ाक हुकूमत जी नाअहली करे महांगाई उरूज ते पहुची वई आहे। हुन चयो त वधंदड़ महांगाई ऐं गुरबत माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बोरियत महांगाई करे हिकु वेलो खाए नथो सघे। उन्होंने चयो त हिकु तरफ़ हुकूमत तरफ़ां महांगाई कई वई आहे त ॿिए तरफ़ दुकानदार सब्जी फरोश गोश्त फरोश हथ ठोकिया अघ मुक़रर करे ॿीं ते महांगाई करे माण्हुनि खे ॿिन्ही हथनि सां लुटे रहिया आहिनि, जिन खां पुछण वारो को बि नाहे। हुन चयो त असिस्टेंट कमिश्नर तोड़े मुख़्तियार कार पिणु ग़ाइब आहिनि, जेकी दुकानदारनि सां विट बणियल आहे। हुननि कमिश्नर लाड़काणो डीसी कंवर शिदात कोट समेत आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त वधंदड़ महांगाई जो नोटिस वठी वधीक अघु वठंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो।